हेडलाइंस अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ है। इमरान खान की गिरफ्तारी खिलाफ कराची में मुख्तलिफ हंधनि ते मुज़ाहिरा ऐं धरना हया पे वञनि, रोडनि खे ब्लॉक कयो पियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, असां सां शेयर कयूं पिया। इमरान खान की गिरफ्तारी खिलाफ कराची में मुख्तलिफ हंधनि ते मुज़ाहिरा ऐं धरना हया विया आहिनि, रोडनि खे ब्लॉक कयो पियो आहे। कराची में शारा फैसल ते PTI कारकुननि मुज़ाहिरो कयो आहे, रोड खे ब्लॉक कयो आहे। शारा फैसल जंग जो मैदान बणिजी वियो आहे, हवाई फायरिंग कई वई आहे। कराची मां अपडेट कयूं पिया। नर्सरी वटि मचिल कारकुननि भंजराबाद कैदी ॿियनि खे बाहि ॾेई छॾी आहे। खबर असां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। इमरान खान की गिरफ्तारी खिलाफ कराची में मुख्तलिफ हंधनि ते मुज़ाहिरा ऐं धरना हया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं राजा असगर सूमरो खां। जी राजा, अपडेट कजो, छा सूरत हाल है? जी बिल्कुल, ॾिसो, इमरान खान की गिरफ्तारी खिलाफ कराची जे कुंड कुर्च माफ़ी तहरीक इंसाफ जा कारकुन रोडन ते निकरी आहिनि। इन वक्त कराची जे 7 जगहनि ते जेको एहतजाज हली रहियो आहे, जेको मेन एहतजाज है वो शारा फैसल ते हली रहियो आहे। शारा फैसल ते PTI जेके MPs आहिनि, ॿिया अॻवान आहिनि, उहे पिणु मौजूद आहिनि। वक़्फ़े वक़्फ़े सां शेलिंग जो सिलसिलो तहरीक इंसाफ जे कारकुननि मथां जारी है। कुछ देर पहिरियां पुलिस ऐं तहरीक इंसाफ के कारकुननि में चकरूं थियूं, जंहिंमें 2 कारकुन पिणु ज़ख़्मी थिया आहिनि। उन सां गॾोगॾु मां इहो ॿुधाईंदो हलां त PTI जे कारकुननि पारां भी पुलिस मथां जेको पथराव कयो थो वञे। शारा फैसल जेको आहे हिन वक़्तु मैदान जंग बढ़ियल है, जंहिंमें पुलिस पार्टी ऐं तहरीक इंसाफ के कारकुननि पारां जेको आहे हिक ॿिए जे मथां हमला कया था वञनि। इन सां गॾोगॾु मां ॿुधाईंदो हलां त पुलिस पारां जेको आहे सोरा ॻोठा जेको मेन रोड बंदि कयो वियो हो, उहो हिन वक़्तु खोलायो वियो आहे। ओल्ड सब्जी मंडी यूनिवर्सिटी रोड आहे, रोड पिणु पुलिस जेको आहे एहलकारनि खोलाए छॾियो आहे, जंहिंजे सबबु जेको आहे त यूनिवर्सिटी रोड ते कलाकनि जेकी ट्रैफिक हुई मुतासिर थी, पर हिन वक़्तु जेको आहे उहे शहरीन पुरसकून तरीक़े सां पंहिंजे घरनि ॾांहुं वञी सघंदा पिया। मां ॿुधाईंदो हलां त शारा फैसल स्टार गेट वटि बि जेको आहे तहरीक इंसाफ जे कारकुन धरणो हणण जी कोशिशि कई, पर पुलिस पर वक़्तु कार्रवाई कंदे जेको आहे त इहो एरिया बि खोलाए छॾियो आहे ऐं कोरंगी वारो एहतजाज बि जेको आहे कुछ देर पहिरियां ख़त्म कयो वियो आहे। जी महिरबानी अपडेट करण लाइ।